उणिवीह औरतूं तारीख़ी नाविल न आहे। नाविल कॾहिं बि तारीख़ न हूंदो आहे। नाविल पाण तारीख़ हूंदो आहे, छो जो उहो मादी जे हवाले सां वाक़िअनि खे यादि कंदे हाल ऐं उन में वक़्त मुतलिक़ अहसास ऐं तजुर्बो बयां कंदो आहे। तारीख़ जे हवाले सां हिन ख़िते अंदरि सदाईं फ़ातिहनि जी तारीफ़ जा ढुक भरिया विया आहिनि, पर अज़ीम आहिनि उहे जन वतन जो बचाव कंदे जानियुनि जो नज़रानो पेश कयो। तारीख़ हिन नाविल जो पस मंज़र आहे, जॾहिं त पेश मंज़र ख़याली किरदार आहिनि। अहिड़ा किरदार जेकी तारीख़ अंदरि गुज़रिया ख़ासि वक़्त जो अलमियो पेश कनि था। उणिवीह औरतूं नाविल लॻभॻि 1300 साल पुराणी तारीख़ी वाक़िए अंदरि पेश ईंदड़ ख़याली ख़ाको आहे। तारीख़ जा हीरा ॾाढा मुतज़ाद हूंदा आहिनि। ख़ुदा ऐं शैतान में सम्झ जो फ़र्क़ु आहे, ॾाढो ॾुखियो आहे। शहीदनि जी शिनाख़्त करणु ऐं हक़ जो तग़ावत करणु किन जी नज़र में ॾाहिर हीरो आहे, किन जी नज़र में ज़ालिम। सिंध जी वॾे मुहक़िक़ नबी बख़्श बलोच चचनामे जी छंड छाण में हिन खे काफ़र मलऊन कोठियो आहे, पर मुंहिंजी नज़र में ॾाहिर सिंध मुल्क जो उहो बादशाह हुयो जंहिं धारियुनि सां जंग जोटरी पोइ उहा जंग सिंधी अवाम लाइ हुई या पंहिंजी शहनशाहियत खे तहफ़ुज़ ॾियण लाइ। हिकु लेखक जी हैसियत में मां धुर न आहियां, कंहिंजो हामी या निंदीदड़ न आहियां, पर हिकु सोचींदड़ जी हैसियत में मूं वटि तारीख़ जो पंहिंजो तत आहे, छंड ऐं शिकिल आहे। मुंहिंजे प्यार जो महवर मुंहिंजो मुल्क सिंध आहे। मुंहिंजूं हमदर्दियूं सिंध सां न कि राजान ऐं सिपह सालारनि सां। नाविल में कंहिंजी पुठ भराई न कई वई आहे। किरदार आज़ाद आहिनि, उन्हनि ते का पाबंदी मढ़ियल न आहे। मूं ॾाहर खे या ॾाहर जे सिपाहियुनि खे बहादुरनि जियां घोड़नि ते उबता सुबता टपा खाईंदे न ॾेखारियो आहे। मां किथे बि किरदारनि जी कैफ़ियत सां जज़्बाती न थियो आहियां, न तारीख़ लिखण जी कोशिश कई आहे, न को तारीख़ जो सचो वाक़ियो बयां कयो आहे। हिकु प्यार जी कहाणी ऐं पोयां उन वक़्त जी सिंध खे पंहिंजी नज़रुनि सां ॾिठो आहे। सिंध मुल्क कीअं हुयो, उन्हनि जे परगि॒णनि ऐं ख़ितनि जा नाला, माण्हुनि जा नाला, उन्हनि जूं रहणियूं करणियूं, उथणियूं वेहणियूं, मुआशी ऐं जाग्राफ़ी हालतूं कीअं हुयूं। मुंहिंजे नाविल जो हीरो केहीदास आहे, जेको न सियासतदान आहे, न हुकुमरान, न फ़ौजी आहे, न सिपह सालार, न हिंदू, न अरब, न ॾाहर या जैसीना जो हामी, न अरबनि जो दुश्मन। उहो आम रवाजी किरदार आहे, जंहिंजी जिदोजहद जो मक़सदु पंहिंजी विछड़ी वियल महबूबा हरांसी आहे। उहो आम रवाजी किरदार सिंध जे अकुलमंद, वफ़ादार ऐं पुरअमन शहरी आहे, जेको पंहिंजे ॾाहप सां हिकु मसइले जो हल ॻोल्हे क़ैद थियल महबूबा खे हासिल करे थो। सिंध में अरबनि जी का वक़्त तारीख़ी मवाद घटि मुयसरु आहे। नाविल खे तकमील ताईं पहुचाइण लाइ मूंखे हिकु तसवुराती दुनिया क़ाइमु करणी पई। मुंहिंजे तसवुराती दुनिया पक सां उन वक़्त जी हालतुनि सां मुशाबिह हूंदी। उहा लॻभॻि ईअं ई हूंदी जीअं मां सोची आहे, पर चई नथो सघां। समूरो फ़ैसिलो पढ़ंदड़नि ते छॾियां थो। पढ़ी महसूस कंदा छा मां ग़लति त न आहियां। जीए सिंधी ॿोली, जीए सिंधी ॿोली जा पढ़ंदड़। रसूल मेमण, कराची। नाविल 19 औरतूं।